आर्मी स्पेस रिसर्च अकेडमी तरफां ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे हिकु ॿी वीडियो में भलीकार चवां थो। अॻिली जेकी वीडियो हुयूं उन में पूरी सीरीज़ हुई कुझु, जंहिंमें डेटा स्क्रीनिंग में जेको आहे असां मुख़्तलिफ़ जेके टेक्निक्स पढ़ियूंसीं। अॼु हिकिड़ी ॿी सीरीज़ नंढड़ी आहे स्पीसीस ते ठाहिण शुरू थी रही आहे। हिन में आउं कोशिशि कंदुमि त जेके डेटा खे कीअं मैनिपुलेट कजे, यानी डेटा खे कीअं तब्दील कजे पंहिंजी ज़रूरत मुताबिक़। इन हवाले खां सभ खां पहिरियों जेको टॉपिक आहे, बल्कि सब टॉपिक इन मेजर जेको आहे उहो आहे सॉर्टिंग डेटा इन द स्पीसीस, यानी असां डेटा खे कीअं तरबियत ॾियूं पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ डेटा में। ही भी ॾाढी इंपॉर्टेंट टेक्निक आहे। अक्सर उतां ते ईअं थींदो आहे, कॾहिं कॾहिं असांजी डेटा तमामु घणी मिली वेंदी आहे, त हाणे उन में ॾुखियो हूंदो आहे त असां उनखे पंहिंजी ज़रूरत उन मां डेटा कीअं कढूं। इन जे लाइ ही सॉर्टिंग टेक्निक जेका आहे असांखे ॾाढी मददगार साबित थींदी आहे। उन हवाले खां सोचुमि त हिकिड़ो छो न इन हवाले खां हिकिड़ी जेको आहे सो वीडियो ठाही वञे त असां डेटा खे सॉर्ट कीअं कयूं ऐं उन सॉर्टिंग या तरतीब ॾियण डेटा खे अॻिते पुठिते करण जा कहिड़ा मेथड्स आहिनि। ही अॼु इन वीडियो जो में आउं डिस्कस कंदुमि तव्हां सभिनी सां। मुंहिंजो नालो आहे डॉक्टर रहीम बख्श सूमरो ऐं मां शब्द यूनिवर्सिटी सां तालुक़ु रखां थो। हिन जी मूं ॿुधायो त ही जेको में सीरीज़ आहे, नंढी सीरीज़ जेका इन में पहिरियां आउं डिस्कस कंदुमि त तव्हांजो सॉर्ट डेटा केसिस खे कीअं सॉर्ट कयो या वेरिएबल खे कीअं सॉर्ट कयो। इहे ॿ जेके आहिनि त केस ऐं वेरिएबल। उन खां पोइ अॻिली जेकी में वीडियो हिन सीरीज़ में हूंदी उहो डुप्लीकेट खे कीअं आइडेंटिफाई कजे ऐं ॿ जेके फाइल आहिनि उनखे कीअं मर्ज कजे, यानी फाइल में वरी केस कीअं मर्ज कजे ऐं वेरिएबल कीअं मर्ज कजे। जीअं असां वेरिएबल खे धार सॉर्ट कयूं था या केसिस खे धार सॉर्ट कयूं था, हिते असां जेको आहे पंहिंजो केस खे कीअं मर्ज कजे ऐं वेरिएबल खे कीअं मर्ज कजे। उन खां पोइ असां को स्प्लिट करणु चाहियूं था, फाइल खे ॿिनि हिसनि में तक़सीम करण खे चाहियूं था, त असां उहो बि करे सघूं था। असां स्प्लिट जेंडर बुनियाद ते बि करे सघूं था, असां स्प्लिट एज आहे, एजुकेशन आहे, लिटरेसी आहे, खोड़ सारा जेके असां वटि बैकग्राउंड आहे प्लेटफॉर्म जंहिं बुनियाद ते असां पंहिंजे डेटा खे स्प्लिट करे सघूं था। छो कॾहिं कॾहिं असांजी डेटा जी ज़रूरत पवंदी आहे त असांजे मेल फीमेल में धार असां डेटा रिज़ल्ट जेके असांजा आहिनि उहो असां प्रेज़ेंट कयूं। रिज़ल्ट तॾहिं जॾहिं तव्हांजा धारनि जॾहिं तव्हांजी डेटा में सेग्रीगेशन हूंदी ऑन द बेसिस ऑफ मेल ऐं फीमेल जे, ऐं आख़िर में केस ऐं वेट खे कीअं सिलेक्ट कजे। इहे कुझु जेकी शयूं हूंदियूं जेके हिन सीरीज़ में आउं डिस्कस कंदुमि। हाणे सॉर्टिंग जेका असां वटि आहे, असां ॿिनि क़िस्म जी सॉर्टिंग थींदी आहे। हिकिड़ी हूंदी आहे असेंडिंग में ऐं ॿी हूंदी आहे डिसेंडिंग में। हाणे असेंडिंग जो छा कॉन्सेप्ट आहे तव्हां बि ॼाणो था, पर नंढो शइ खे सर जस्ट रिपीट थो कयां मां। त मिसाल ही असां वटि जेके ज़िगज़ैग तरीक़े सां जेके पंहिंजो उहो डेटा आहे ABC ही मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पई आहे। हाणे तव्हां इनखे असेंडिंग ऑर्डर में कीअं कयो। असेंडिंग ऑर्डर में कीअं जीअं स्टार्ट थींदो आहे त ABCD इन तरीक़े सां तव्हां ABC ही थियो असेंडिंग ऑर्डर। हाणे साॻियो ई तव्हां डेटा सेट आहे, हिते बि साॻियो ई तरीक़ो आहे BCBDA इहो। हाणे असांखे डिसेंडिंग बि था कयूं त डिसेंडिंग में जेको हेठों लोवेस्ट जेको घटि में घटि जेको वैल्यू आहे तव्हां पहिरियों उहो रखंदव, जेको वॾे में वॾो वैल्यू उहो तव्हां आख़िर में रखंदव। ही ऐं असेंडिंग में वॾे में वॾो पहिरियों वैल्यू जेको आहे उहो पहिरियों रखिबो आहे ऐं जेको आख़िरी आहे उहो जेको घटि में घटि वैल्यू उहो आख़िर में रखिबो आहे। ही त फ़र्क़ु थी वियो डिसेंडिंग ऐं असेंडिंग ऑर्डर में कहिड़ो फ़र्क़ु आहे। हाणे सॉर्टिंग जेको आहे उहो अलाउ कंदी आहे तव्हां डेटा खे रीऑर्गनाइज़ कयो। रीऑर्गनाइज़ छा, असेंडिंग ऐं डिसेंडिंग ऑर्डर में। हाणे असां जेको आहे सॉर्ट केसिस असां ऐं सॉर्ट वेरिएबल, असां सॉर्ट केसिस खे बि असां री ऑर्गनाइज़ करे सघूं था या रीअरेंज करे सघूं था, ऐं वेरिएबल खे बि असां जेको आहे उहो रीऑर्गनाइज़ या रीअरेंज। हाणे केसिस जेके हूंदा आहिनि उहे असांजा रोज़ आहिनि ऐं जेके असांजा वेरिएबल उहे असांजा कॉलम आहिनि। हाणे ही तव्हांजे साम्हूं हिकिड़ो आहे त हिन में जेके तव्हां ॾिसो था ही 1 2 3 4 5 ही असांजा जेके आहिनि से 1 2 3 ही असांजी रोज़ आहिनि। इन तरीक़े सां वर्टिकली ऐं हॉरिज़ॉन्टल जेके असांजा कॉलम जेके आहिनि इहे असांजा पंहिंजो थी वेंदा तव्हांजा वेरिएबल। ही कॉलम असांजा वेरिएबल थी विया ऐं ही रोज़ असांजी थी वियूं तव्हांजा केसिस। हाणे असांखे छा करिणो आहे, तमामु आसान आहे। जेकॾहिं तव्हां वेरिएबल खे तव्हां करणु चाहियो था त तव्हां उते राइट प्रेस करे कंदव त अहिड़े क़िस्म जो विंडो तव्हांजो नंढिड़ो पॉपअप विंडो खुली ईंदो ऐं जंहिंमें तव्हांखे ही ऑप्शन मिलंदा असेंडिंग ऐं डिसेंडिंग। हाणे जहिड़ी तरीक़े सां तव्हां जेकी सिलेक्ट कंदव त अहिड़ी तरीक़े सां डेटा तव्हांजी उहा
असेंडिंग ऑर्डर में अची वेंदी या डिसेंडिंग ऑर्डर में अची वेंदी। जॾहिं प्रैक्टिकल कंदासीं हिन साॻी वीडियो में त तव्हां उहा सही सम्झी सघंदव त असेंडिंग करण सां कहिड़ो इम्पैक्ट तव्हांजे इन वेरिएबल ते पए थो ऐं डिसेंडिंग करण सां कहिड़ो इम्पैक्ट तव्हांजे इन वेरिएबल ते पए थो। हाणे हिकु त ॿियो तरीक़ो थी वियो, हिकु ॿियो तरीक़ो आहे त तव्हां जेका वधीक घणा वेरिएबल आहिनि त तव्हां डेटा में वञी करे हिते बि तव्हांखे इहो साॻियो ई ऑप्शन मिले थो सॉर्ट केसिस जो। जॾहिं तव्हां इनखे क्लिक कंदो तव्हांखे हिकु ॿियो विंडो खुली ईंदो जंहिंमें तव्हां वधि खां वधि जेके से तव्हां 5-6 वेरिएबल तव्हां उनखे तव्हां एट ए टाइम तव्हां उनखे असेंडिंग या डिसेंडिंग ऑर्डर में करे सघो था। जॾहिं त हिन में तव्हां ॾिसो था त हिकिड़ी वेरिएबल खे असां हिकु टाइम ते असां असेंडिंग या डिसेंडिंग ऑर्डर में तब्दील करे सघूं था या रीअरेंज करे सघूं था। पर हिन में जो वरी फ़ाइदो इहो आहे त असां सॉर्ट केसिस में डेटा में वञी करे त असां एट ए टाइम खोड़ सारा वेरिएबल खे असां डिसेंडिंग या असेंडिंग ऑर्डर में तब्दील करे सघूं था। हाणे हीअ का विंडो हिन मां तव्हां हिन विंडो में मुख़्तलिफ़ जेके वेरिएबल तव्हां पंहिंजी पसंदि जा रखी करे ऐं तव्हां उनखे असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर में तब्दील करे सघो था। सॉर्टिंग वेरिएबल अरेंज और जेके कॉलम में आहिनि असांजा उहे उनखे रीअरेंज कंदो तव्हांजी ज़रूरत मुताबिक़। हाणे इनमें आहे त हिकु टाइम ते तव्हां कंहिं हिकु वेरिएबल खे तव्हां जी बेसिस ते तव्हां पंहिंजे डेटा खे रीअरेंज करे सघो था। जीअं लिखियल आहे त वेरिएबल्स कैन बी सॉर्टेड ऑन ओनली वन एट्रीब्यूट। जेकी वेरिएबल तव्हां हिकिड़े एट्रीब्यूट ते या तव्हां नेम ते तव्हां हुनखे सॉर्ट कयो असेंडिंग या डिसेंडिंग ऑर्डर में, टाइप ते, विड्थ ते, कॉलम ते इहो करे सघो था। या वेरिएबल कैन बी स्टोर्ड इन असेंडिंग एंड डिसेंडिंग ऑर्डर विद रिस्पेक्ट टू सिलेक्टेड एट्रीब्यूट। हाणे एट्रीब्यूट तव्हांजे कहिड़ा ही सभु पंहिंजा एट्रीब्यूट आहिनि जंहिंमें तव्हां मुख़्तलिफ़ तरीक़े सां करे सघो था। हाणे टू सॉर्ट वेरिएबल कहिड़ा स्टेप असांखे करणु खपनि त सभ खां पहिरियों असां हाणे ॾिसो तव्हां अॻु बि मूं डिस्कस कयो त असांखे ॿिनि क़िस्मनि जूं विंडोज़ बि स्पीसीस में मिलंदियूं आहे। हिकिड़ी असांजी डेटा व्यू मिलंदी आहे ऐं वेरिएबल व्यू मिली आहे। हाणे असां अॻु में डेटा व्यू में कुझु कमु कयोसीं सम्झोसीं। वेरिएबल व्यू में बि असां साॻी तरीक़े सां उन कॉलम खे सिलेक्ट करे ऐं हुते राइट क्लिक कंदासीं त असांखे सॉर्ट वेरिएबल या सॉर्ट केस असां उहो सॉर्ट करे सघूं था। ऐं इन खां पोइ जॾहिं असां हुनखे आयो त असां हुनखे असेंडिंग या त नेम ते, टाइप ते, विड्थ ते कंहिं बि हिकु तरीक़े सां असां हुनखे असेंडिंग कंदव त तव्हांखे हिते उहो साॻियो ई इम्पैक्ट तव्हांखे नज़र ईंदो। ऐं हीअ ॿ ऑप्शन असेंडिंग ऐं डिसेंडिंग जंहिंखे बि तव्हां सिलेक्ट कंदव उहो अहिड़े क़िस्म जो हिते इम्पैक्ट पवंदो। हाणे जॾहिं असां इनखे नेम खे हिते असां असेंडिंग में कयोसीं त तव्हां ॾिठो त जेके बि असांजा हाईएस्ट वैल्यूस आहे यानी मिसाल ते करे ABC वाइज अल्फाबेटिकली त ए जेको उहो पहिरियां ईंदो आहे। तव्हां ॾिठो त हिते ए आहे पहिरियां ऐं इन तरीक़े सां वरी E F साॻियो जो प्रोसेस आहे तव्हांजो असेंडिंग में थी वियो। जॾहिं त असां नेम सां कयूं जीअं तव्हां टाइप या विड्थ या कॉलम ते कंदव त उहो इम्पैक्ट वरी उन्हनि जे मथां पवंदो। हाणे जॾहिं असां हिन में ॾिसो त हीअ आहे लेबल। जॾहिं असां लेबल सां कयोसीं त असांजी लेबल जो ॾिसो त तव्हां उहो साॻियो ई अल्फाबेटिकल ऑर्डर में अची वियो। एक्विज़िशन ए सां जेके बि तव्हांजी लेबल शुरू थियनि थियूं उहे मथे अची वियूं। उन खां पोइ बी आहे, उन खां पोइ C, D, E, F अहिड़े तरीक़े सां सभु जेके तव्हांजा असेंडिंग ऑर्डर में रीअरेंज थी विया। दोस्तो वरी बि इहा ई ॻाल्हि त जेकी मां वीडियोस ठाहींदो आहियां स्पेसिस ते उन लाइ मां ही टे बुक रिफर कंदो आहियां छो जो मां बिलीव कंदो आहियां त हीअ टे बुक ॾाढा ज़बरदस्त आहिनि। ऐं वरी बि हिन बि वीडियो में तव्हांखे स्ट्रॉन्गली सजेस्ट कंदुमि त तव्हां हिन बुक्स खे जेको आहे सो पढ़ो ऐं हिनखे तव्हां जेको आहे हिन ते कमु कयो, प्रैक्टिस कयो त जीअं तव्हां जेको आहे हिन स्पेसिस खे पास थी सम्झी सघो। ऐं जेकी मुंहिंजी कोशिशि इहो आहे त जेके बि दोस्तनि खे ॾिसनि था जेके बि ख़ासि तौर ते MPhil PhD या को रिसर्च पेपर लिखणु चाहिनि था, को रिसर्च थीसिस आहे त उन में हिकिड़ी इंडिपेंडेंसी पैदा कजे। यानी इन शयूं सिखण खां पोइ उनखे ॿिए जे दर ते न वञणो घुरिजे। ॿिए कंहिंखां हू सॼो कमु पाण करे सघनि, हाणे पंहिंजे पेरनि ते पाण ई बीह सघनि। मुंहिंजी इन सॼी वीडियोज़ जेको बि मां वीडियोज़ ठाहियूं इन जी बुनियादी मक़सदु बि इहो ई आहे त जेके दोस्त हिन वीडियो खे ॾिसनि था उहो एतिरो तक सिखी वञनि जो हू पंहिंजो कमु पाण करे सघनि। हाणे इन खां पोइ हीअ त थी वियो तव्हांजो थ्योरिटिकल पार्ट। अचो त हाणे असां पंहिंजे प्रैक्टिकल पार्ट ते हलूं था। इहे जेके बि सॉर्टिंग जी टेक्निक ॿ टे सिखियूंसीं इनखे अमली तौर ते कीअं कमु कजे, अचो त हाणे उन तरफ़ हलूं। दोस्तो ही मूं डेटा सेट आहे जंहिंमें ऐं उन डेटा सेट ते सॉर्टिंग ऐं सॉर्टिंग जेका टेक्निक आहे असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर वारी उहो अप्लाई कंदुमि।
ही जेके असां वटि आहिनि टे ही जनरो एज आहे ही x1 x2 ही कुझु डेटा असां वटि आहे इन डेटा ते अचो त कमु कयूं ही जेको पूरो ही आहे असां हिनखे केस चऊं था ऐं हिनखे असां जेको आहे वेरिएबल चऊं था हाणे सभ खां पहिरियों असांखे छा करिणो आहे त असां कंहिं बि केस खे असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर में कयूं सॉरी वेरिएबल खे इन लाइ छा करिणो आहे त वेरिएबल मथां तव्हां सेट कयो ऐं राइट क्लिक कयो पंहिंजे माउस जी राइट क्लिक कंदो तव्हांखे अहिड़े क़िस्म में पॉपअप कयो हिन में तव्हां बिल्कुलु ही असेंडिंग ऐं डिसेंडिंग ऑर्डर में ॿई ऑप्शन तव्हांखे मिलनि था कंहिं बि हिकु सिलेक्ट कंदो त उहो असेंडिंग में अची वेंदो जीअं तव्हां सिलेक्ट कयो त हाणे तव्हांखे जीअं तव्हां सिलेक्ट कयो त अहिड़े क़िस्म जो तव्हांखे हिकिड़ो ॿियो विंडो खुली थो स्पेस जंहिंमें तव्हांखे असल में हिकिड़ो मैसेज मिले जेको असां लाइ लाज़मी आहे असांखे पढ़ी वठूं चए थो सॉर्ट केस बाय x1 असां ए मीन्स असेंडिंग यानी असां सॉर्ट केस खे सॉर्ट कयोसीं x1 जेको वेरिएबल आहे उनखे ए मीन्स असेंडिंग ऑर्डर में जॾहिं इहो मैसेज अची वञे त पक सम्झो त तव्हांजो प्रोसेस जेको आहे असेंडिंग वारो उहो पूरो थी वियो हाणे असां जेको ॾिसूं था त x1 जेको असांजो पूरो कॉलम जेको आहे तव्हां ॾिसो था उहो असेंडिंग ऑर्डर में अची वियो आहे यानी जेको हाईएस्ट वैल्यू आहे मिसाल जेको 1 आहे उहो मथे हूंदो उन खां पोइ जेके वैल्यूस उहे हेठि हूंदा हाणे हिन में असां ॾिसूं था त आख़िर ताईं तव्हां ॾिसंदो तव्हांखे ही बिल्कुलु उन में असल में जेका डेटा ही डेटा 5 पॉइंट लिकर्ड स्केल ते जेका उहा हासिलु कई वई आहे इन में वधि में वधि हिक खां 5 ताईं जेको आहे उहो असां वटि वैल्यूस आहिनि हाणे हिक खां 5 ताईं वैल्यू जेके बि आहिनि उहे तव्हां ॾिसो था त उहे हिकु सिधो दाइरे में आहिनि अचो त वरी x2 ते बि कमु कयूं x2 ते असां साॻियो ई राइट क्लिक करे असां हाणे डिसेंडिंग में था वञूं हिन में जीअं सेटिंग में वियासीं त उहो असांखे पहिरियों ॾिसूं त असांखे मैसेज कहिड़ो थो मिले जीअं असां वियासीं त असांखे ही मैसेज साॻियो ई मैसेज मिली वियो सॉर्ट त केसिस हाणे असांजी वेरिएबल 2 आहे ऐं डी मीन्स डिसेंडिंग ऑर्डर हाणे जॾहिं असां हिन ते ॾिठोसीं त असांखे ही जेको आहे हिन में बि असांखे इहा साॻी क़िस्म जी जेका उहा शइ मिले थी हाणे असां ॾिसंदासीं त 5 ते x2 जेको उन में बि असांखे जेको आहे उहो जॾहिं असां डिसेंडिंग में कयोसीं त असांखे डिसेंडिंग ऑर्डर में मिली वियो 5 जेके आहिनि जीअं त 5 पर लिकर्ड स्केल आहे त 5 असांजा मथे अची वेंदा ऐं तंहिंखां पोइ जेको असां हेठि हिन में ॾिसंदासीं त असांखे हेठि हिकु मिलियो यानी डिसेंडिंग x2 डिसेंडिंग में ऐं x1 जेको आहे उहो असेंडिंग ऑर्डर में अची वियो ऐं हिकु तरीक़ो थी वियो जॾहिं असांखे को इंडिविजुअल हिकिड़ो कॉलम कयूं था पर जेकॾहिं असांखे हिक खां वधीक करणा हुजनि त पोइ छा कजे इहो बि ॾाढो आसानु आहे इन लाइ असां डेटा में वेंदासीं ऐं डेटा में असां ॻोल्हींदासीं त असांजो वेरिएबल उहो किथे आहे सॉर्टिंग जो ही सॉर्ट केसिस अची वियो इनखे तव्हां क्लिक कंदो त तव्हांखे हाणे ई जेके बि हिन में डेटा में कॉलम आहिनि इहे सभु कॉलम तव्हांखे हिते नज़र अची रहिया आहिनि हाणे कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त हीअ जेके कॉलम आहिनि इहे असांखे सम्झण में ॾाढी ॾुखियाई थींदी आहे छो जो हिन पोयां लेबल जेके आहिनि उहे लेबल में असांजा सुवाल लिखियल आहिनि हाणे हिनखे x1 कहिड़ो आहे x2 कहिड़ो आहे x3 कहिड़ो आहे हिन जे मतिलबु मिसाल करे असां हीअं डेटा हुजे त असां ॾाढो ॾुखियो थींदो त x1 x2 x3 कहिड़ो आहे इन जे लाइ ॾाढो आसानु तरीक़ो आहे कंहिं हिकिड़े खे सिलेक्ट करे ऐं राइट क्लिक कयो माउस जी ऐं जंहिं अहिड़े क़िस्म जो मिलंदो त डिस्प्ले वेरिएबल नेम हाणे त वेरिएबल नेम अचे हिन वक़्तु असां वटि जेको आहे डिस्प्ले वेरिएबल लेबल आहिनि त हाणे असांखे इनखे कन्वर्ट करिणो आहे डिस्प्ले वेरिएबल नेम्स में जेके कन्वर्ट कंदासीं त पोइ असांखे हीअ जेके नेम आहिनि ही x1 x2 ई नाला हिते अची विया तव्हां ॾिसी सघो था हाणे पास में तव्हां सम्झी सघो था कहिड़े सुवाल जो आहे इहो हुनजो फ़ाइदो पइजी वेंदो आहे त असां छा कयूं असां जनरल खे बि कयूं था हेॾे ऐं x1 खां बल्कि x3 x ऐं x5 खे असां कयूं था असां इनखे सभिनी खे जेको आहे सो असेंडिंग ऑर्डर में कयूं था सिंपल आहे तव्हां सिलेक्ट करे असेंडिंग अगली सिलेक्ट करे तव्हां डिसेंडिंग में कयो था त हिनखे हीअं कयो न त असेंडिंग जो सॉर्ट ऑर्डर त आहे ई आहे ओके कयो प्रेस हाणे जॾहिं तव्हां ओके प्रेस कयो त हिते असांखे ही मैसेज मिलियो त सॉर्ट केसिस बाय जनरल असां या तो जनरल बि कयोसीं असेंडिंग x4 बि कयोसीं असेंडिंग x5 असां असेंडिंग कयोसीं यानी एट ए टाइम असां टिनि जे वेरिएबल खे असां उनखे असेंडिंग ऑर्डर में चेंज करे सघूं था त उनखे डिसेंडिंग करे सघूं था पर अॻु में असां हिकिड़े वक़्तु हिकिड़े खे करे सघियासीं पिए त इहो हुनजो फ़ाइदो पियो हिन टेक्निक में हाणे इन में तव्हां ॾिसंदव त असांजा जेके वेरिएबल उहो असेंडिंग ऑर्डर में तब्दील थी वियो हाणे जनरल तव्हां ॾिसो त असां वटि हिकु ऐं 1 2 आहे अहिड़ी तरह हिन में बि असांखे जेको हिकिड़ो ऑर्डर मिली रहियो आहे त हीअ बि जेको हिकिड़े ऑर्डर में असांजा तब्दील थी विया
हाणे हीअ त थी वियो जॾहिं असां कलेक्टिवली, हाणे असां हिन किताब वञूं त असां हिनखे ही असांजो डेटा व्यू आहे, असांजो वेरिएबल व्यू आहे। ऐं वेरिएबल व्यू में असां वञी करे जेके असांजा ही जे कॉलम आहे इनखे असां पंहिंजो चेंज कयूं। इहो बि ॾाढो आसान आहे। सिलेक्ट कयो ऐं हाणे ही तव्हांखे अची वियो डिसेंडिंग असेंडिंग ऑर्डर में। तव्हां जीअं सिलेक्ट कंदव त ही तव्हांजो पुछंदो त जेको आहे कहिड़े एट्रीब्यूट यू वांट टू सेव द करंट, जेको यानी ही जेको अवेलेबल आहे हिन वक़्तु तव्हां इनखे कंहिं ॿिए फाइल में सेव करणु चाहियो था त उहो तव्हां ॾियो। ऐं जेके नथा करणु चाहियो त पोइ नो करे तव्हां कंदो त ही तव्हांजो असेंडिंग ऑर्डर में अची वियो, जंहिंमें आई ज़ारा टी खां मथे ईंदी आहे, ॿिया जेके बि उहे आई ऐं टी सां अचनि था त इहे इन ऑर्डर में कन्वर्ट थी विया। ऐं तरीक़े सां तव्हां हिनखे बि साॻियो करे सघो था असेंडिंग में, त उहो साॻियो मैसेज तव्हांखां घुरंदो नो करिणो आहे त वरी साॻियो ई तव्हांजो एज आई डी x1 x2 ई तव्हांजा साॻा ई उन तरीक़े सां तब्दील थी विया। यानी हिकु तरीक़ो इहो बि आहे त हिनखे बि तव्हां करे सघो था। पर इन में जेको आहे तव्हां हिनखे कहिड़े तरीक़े सां, यानी ही तव्हांजा प्लेटफॉर्म आहिनि, नेम सां या टाइप सां कंहिंसां बि तव्हां करे सघो था। इहे शयूं आसानी तव्हां करे सघो था त इहे शयूं तव्हांजो ऑर्डर चेंज थी वेंदो। हाणे प्यारा दोस्तो, ही सॼो असां अमल कयोसीं, सम्झोसीं त सॉर्टिंग जेका असां असेंडिंग ऐं डिसेंडिंग ऑर्डर में यानी वेरिएबल जी असां कीअं कयूं उहो बि असां सम्झोसीं। यानी वेरिएबल असांजो डेटा व्यू में हुजे या वेरिएबल व्यू में हुजे, असां उनखे कीअं असेंडिंग ऐं डिसेंडिंग ऑर्डर में तब्दील करे सघूं था। जेके तव्हांखे इहा वीडियो पसंदि आई आहे त लाइक करे वठो त ठीकु आहे। ऐं इन खां पोइ जेकॾहिं को कमेंट आहे, को सुवाल आहे त तव्हां हिन वीडियो जे आख़िरि में जेको आहे तव्हां उहो पुछी सघो था हिन में। ऐं हीअ जेका डेटा जी प्रैक्टिस लाइ उहा डेटा बि मां उते रखी छॾी आहे, जेका बि तव्हां फारिग टाइम में डाउनलोड करे तव्हां उहो पंहिंजे सॉर्टिंग वारो जेको तरीक़ो सम्झो आहे तव्हां उनखे उन ते दोहिराए सघो था। तव्हां ही तमामु